अस्सलाम वालेकुम मुंहिंजा सिंधी भाइरो तव्हांखे खुश आमदीद चवां थो मां पंहिंजे सिंधु एजुकेशन यूट्यूब चैनल ते। अॼु मां तव्हांखे हिकिड़े अमेरिका में थींदड़ किसे जे बारे में ॿुधाईंदुमि। उहो वाक़ियो हिकिड़ो वॾो अजीब वाक़ियो हुयो। उन सॼे वाक़िए खे हिकिड़ो डॉक्टर ॾिसी पाण मुसलमान थी वियो। अमेरिका जी हॉस्पिटल में हिकिड़े ई ॾींहं ते 2 डिलीवरी केस अची विया। हिकिड़ी माई मां छोकिरो पैदा थियो ऐं ॿी माई मां छोकिरी पैदा थी। जंहिं राति उहे 2 ॿार पैदा थिया उन राति ते उहो ख्यालु रखण वारो डॉक्टर उमल हुयो ई न। अमेरिका में जंहिंमहिल ई ॿार पैदा थींदो आहे उन जे पेर जे आङूठे में उन जी माउ जो नालो लिखी ॿधी छॾींदा आहिनि। उन राति उहो नालो लिखण बि उहे डॉक्टर भुली विया। उन खां पोइ त डॉक्टरनि जे लाइ वॾो मसइलो पैदा थी वियो। छो त उन्हनि खे ख़बर ई न पए पई त हे ॿार कहिड़ी माउ मां पैदा थियो आहे ऐं हे ॿार कहिड़ी माउ मां पैदा थियो आहे। अमेरिका जी उन डॉक्टर टीम में हिकिड़ो मुसलमान मिस्री डॉक्टर बि हुयो। उन मिस्री डॉक्टर खे अमेरिकी डॉक्टर वॾो होशियार डॉक्टर सम्झंदा हुया। अमेरिकी डॉक्टर अची मिस्री डॉक्टर वटि जमा थिया ऐं उन्हनि खे चयाईं त तूं असांखे हर वक़्तु चवंदो आहीं त क़ुर शरीफ़ में हर मसइले जो हल आहे, त पोइ असांखे इन मसइले जो बि हल ॻोल्हे ॿुधाए। डॉक्टरनि उन मिस्री डॉक्टर खे चयो त हाणे तूं ई ॿुधाए त कहिड़ो ॿार कहिड़ी माउ मां पैदा थियो आहे। मिस्री डॉक्टर उन अमेरिकी डॉक्टरनि खे चयो त बिल्कुलु असांखे क़ुर हर मसइले जो हल ॿुधाईंदो आहे, पर तव्हां मूंखे थोरो टाइम ॾियो जीअं मां तव्हांखे सही साबित करे ॾेखारियां। इन मसइले जो हल ॻोल्हण लाइ उहो मिस्री डॉक्टर मिस्र हलियो वियो ऐं उते वञी हिकिड़े वॾे आलिम सां मिलियो ऐं उन खे इहो सॼो अमेरिकी डॉक्टरनि जो हाल अहिवाल ॿुधायईं ऐं उन्हनि खे चयाईं त मूंखे इहा ख़बर नथी पए त जेको ॿार पैदा थियो आहे उहो कहिड़ी माउ मां पैदा थियो आहे। उन खां पोइ उन आलिम उन खे चयो त मूंखे बि एतिरी ख़बर नाहे जो मां तव्हांखे सॼो खुले ॿुधायां, पर हा मां तव्हांखे क़ुर जी हिकिड़ी आयत ॿुधाईंदुमि। अलाह चाहियो त तव्हांजी मदद कंदो। उन मिस्री आलिम इन मिस्री डॉक्टर खे सूरह निसा जी 11वीं आयत पढ़ी ॿुधाई, जंहिंजो तर्जुमो इहो आहे त मर्द जो हिसो 2 औरतुनि जे बराबरि आहे, यानी के मर्द जो हिकिड़ो हिसो 2 औरतुनि जे बराबरि आहे। मिस्री डॉक्टर उहा आयत जो तर्जुमो ॿुधी उहो वॾी सोच में पइजी वियो ऐं जंहिंमहिल उहो घर वियो उते वञी कुझु गहराई में सोचाईं त उन खे उन मसइले जो हल बि ख़बर पइजी वई। जंहिंमहिल उन खे मसइले जी ख़बर पई त उहो मोटी वञी पंहिंजी अस्पताल वियो ऐं अमेरिकी डॉक्टरनि खे वॾे फ़ख्र सां चयाईं त मूंखे क़ुर ॿुधायो आहे त हे ॿार कहिड़ी माउ मां पैदा थिया आहिनि। अमेरिकी डॉक्टरनि उन मिस्री डॉक्टरनि खे वॾी हैरत सां चयो त ईअं त थी नथो सघे। मिस्री डॉक्टर उन अमेरिकी डॉक्टरनि खे चयो त जेके बि 2 माइरियूं आहिनि उन्हनि ॿिन्हिनि जो थञ मां टेस्ट कंदुमि, उन खां पोइ इन सॼे मसइले जो हल निकिरी ईंदो। मिस्री डॉक्टर हिकिड़ी तरफ़ क़ुर शरीफ़ जो जवाबु लिखियो ऐं ॿियो तरफ़ उन खे जेको माइरनि जो थञ हुयो उन जो टेस्ट जो रिज़ल्ट ॿिए तरफ़ रखी छॾियईं। उन खां पोइ उन मिस्री डॉक्टर उन अमेरिकी डॉक्टर खे वॾे भरोसे सां उहो जवाबु ॿुधायो। अमेरिकी डॉक्टर हैरान थी उन मिस्री डॉक्टर खे चवण लॻा त इहो कीअं थी सघे थो। डॉक्टरनि चयुसि त असांखे खोले ॿुधाए इहो सॼो किसो। जेका मां 2 माइरनि जे खीर जी टेस्ट कई आहे उन मां नतीजो इहो निकितो त जेको छोकिरे जी माउ हुई न उन मां खीर वधीक निकितो ऐं जेको छोकिरे वारो खीर हुयो न उन खीर में वॾी ताक़त हुई। जेको छोकिरी जो खीर हुयो उन में ताक़त बि घटि हुई ऐं उहो खीर बि थोरो घटि हुयो। उन खां पोइ मिस्री डॉक्टर हिकिड़े अमेरिकी डॉक्टरनि जे अॻियां उन क़ुर जो तर्जुमो सूरह निसा जो तर्जुमो पढ़ी ॿुधायो, जेको चयाईं त मर्द जो हिकु हिसो 2 माइनि जे बराबरि आहे, जंहिं जे ज़रिए मां इन वॾी मुश्किल मां पंहिंजो पाण खे कढियो आहे। इहो सॼो मौजूदो अमेरिकी डॉक्टर ॾिसी मुसलमान थी वियो। अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर। नाज़रीन, मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कजो ऐं बेल आइकॉन खे ज़रूरु क्लिक कजो जीअं हर वीडियो जो नोटिफिकेशन तव्हां ॾे अची वञे। थैंक यू।